हाने अचो त निजो पियो वरी जिक्र हुसैन तमा दोस्तन यारो मां शहर भी पढ़ंदुम उन शहर जे अंदर तमा दोस्तन यारो रसूलुल्लाह जे फरमानन मजा इमाम हसन हुसैन जी शान तारीफ में बयान कंदो हलंदुम त आशिक एकड़ा लफ्ज चया है आशिक दा लफ्ज है त सबरो रसा जे पहर के हुसैन चइबो सबरो रसा जे पहर के हुसैन चइबो दुखन जे थयल शहर के हुसैन चइबो एकड़ो शहर उनमें सादा घर बेन भला घर बंगला भी जायूं पर एकड़ो एड़ो शहर होजे जो सजो दुखन से होजे भलियूं जायूं बंगला कोनन रुगी उजड़ेल गरीबाना घर है सोना एड़ो बता को दुनिया ते गोठ न हुजे पर जे एड़ो सजो शहर दिसणो तई जो दुखन से भरियल आ उन जो नालो हुसैन आने ये लफ्ज मुसा थोड़ा सिंधी में तमा चवराइंदा हलंदो त मां के बे हिकड़ी थोड़ी मदद थींदी ऐं मां तमा दोस्तन यारो हजरत हुसैन जो शान बयान कंदो हलंदो सबरो रज़ा जे बहर के हुसैन चइबो सबरो रज़ा जे बहर के हुसैन चइबो दुखन जे थयल शहर के हुसैन हुसैन चइबो आयो दुखन जे थयल शहर के दुखन जे थयल शहर के जेको सरापा सुअ में तो सरवरी रखे जेको सरापा सुअ में सरवरी रखे नबी जे जिस्म टुका रखे हुसैन नबी जे जिस्म टुका रखे हुसैन दुखन जे थयल शहर के बीबी उम्मे फजल मदीने वाले वीर जी पुफिया अर्ज करने लगी या रसूल अल्लाह रात ख्वाब डिठो तमें पर ख्वाब ना पसंदीदा आहे मां पीठी आया तव्हांजे जिस्म जे गोश्त जो टुकड़ो वठिजी वियो मां अखियुनि सां ॾिठो उहो गोश्त जो टुकड़ो वठिजी अची मुंहिंजे झोलीअ में किरियो रब पनाह हबीबी मुस्तफा मुए रात ख्वाब ॾिठो जेको मांखे पसंदि नथो अचे मदीने जे साईं फरमायो से ओ पुफी उम्मुल फज़ल ख्वाब ख़राब न ॾिठो अथई मुंहिंजी धीअ फातिमा अल करीब हिकु पुटु ॼणींदी ओहो पुटु तूं पालींदी इहो ई ख्वाब ॾिठो अथई जेको मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे हजरत हुसैन जेको अम्मा फातिमा ज़हरा जणियो ऐं बीबी उम्मुल फज़ल पालियो इन करे आशिक ये लफ्ज़ चया है जेको सरापा सुअ में तो सरवरी रखे जेको सरापा सुअ में तो सरवरी रखे नबी जे जिस्म टुका रखे नबी जे जिस्म टुका रखे दुखन जे थयल शहर के दुखन जे थयल शहर के दुखन जे थयल जेके अमर कुरान जो लोलियूं पई चवे जेके अमर कुरान जो लोलियूं पई चवे हजरत
हजरत उम्मे ऐमन रसूलुल्लाह जी सहाबियानिया उम्र जी वडी हुई अम्मा सैयदा फातिमा ज़हरा दे घरी दी हुई खिदमत कंदी हुई अम्मा साहिब जे घर जो अचे सैयदा फातिमा ज़हरा निंड पइजी वई उन जे हथन में पीठे जी वाग भी निकरी वई पर हसन हुसैन जो पीघो पान पियो लुडे बीवियों में ऐमन परेशान थी वई पीघो पान चुको लुडे आई तकड़ी तकड़ी मोटी आ कारे मदीने वाले साईं अर्ज करने लगी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज तुने धी जे घर वयस अजीब मंजर ॾिठो दम तुनी धी निंड पई आराम में हथ पींघे दे वाग मां निकरी वियो दस पर उन जो पींघो पोग लुडे पियो हसन हुसैन जो पींघो हली रहियो हुयो मुसलमान भा मदीने जे साईं फरमाइस उम्मे ऐमन ड्रिजो न रब करीम का जो मलाइकल इजाजत वरती अल्लाह पाण इजाजत न वञो खातून निंड पइजी वया तवा वनी हसन हुसैन जो पींघो लोड़ियो मता उथी न पवल उनन जे अमड़ जी निंड न फिटी चो सुभान अल्लाह जेके अमड़ कुरान जो लियो पई चवे जेके अमड़ कुरान जो शेष करके हुसैन चैबो लगो शेष करके हुसैन चैबो दुखन जठयल शहर के हुसैन चैबो दुखन जठयल शहर के हुसैन चैबो सब्र रज़ा जे पहर के हुसैन चैबो दुखन जठयल हुसैन चैबो सजदे में लिए सिर वही पड़े नेज़त कुरान सजदे में लिए सिर वही पड़े नेज़त कुरान सजदे में लिए सिर वही पड़े अमर के हुसैन अजीब अमर के दुखन जठयल शहर के दुखन जठयल शहर के दुखन जठयल जेको छुके जुरअत जे ताज रखे हुसैन जुरअत जे ताज रखे दुखन जठयल हुसैन चैबो दुखन जठयल हुसैन चैबो चन्ना खलील जो कलम सालिकी सखो चन्ना खलील जो कलम सालिकी सखो हक सच जे अखर अखर हक सच जे अखर अखर के हुसैन चैबो हक सच जे अखर हुसैन चैबो दुखन जठयल शहर के दुखन जठयल शहर के हुसैन चैबो जेको सितमाई सूरज समर खई हले
या अर्ज़ कंदुमि मुसलमान हो मांखे दुख वॾे में वॾो करबला जे शहीदनि जो इहो थींदो आहे असां वटि को अबो गुज़ारे वञे को भाउ गुज़ारे वञे असां भलो माण्हू वठी अचे गुस्ल ॾियारींदा आहियूं जॾहिं गुस्ल हलंदो आहे पोइ उन बुआल जी धीउ वञी पेटियूं खोलींदी आहे भलियूं चादरूं कढा भलियूं रीलियूं कढा कॾहिं कमीदियूं मुंहिंजो बाबो महिमान अगरि भाउ मोलू हूंदो आहे भेण रीलियूं कढंदी आहे चादरूं कढंदी आहे चवंदी आहे इहे मुंहिंजे भाउ खे हिन खट ते न सुम्हारजो अवल मां चादरूं विछायां अवल मां रीलियूं विछायां ओ मुसलमान भाइरो उन खां बाद जॾहिं उन सां पंहिंजे अज़ीज़ जो जनाज़ो घरूं ॿाहिरि कढंदा आहियूं सभई माइट घर किरी पवंदा आहिनि अरे खट खे ॿधण लाइ 4 ॼणा 20 ॼणा हथ विझंदा आहिनि आख़िरी मोकिलाणी आहे सभई खणी हलोसि पर यार करबला जे मैदान ते जेॾी महिल हज़रत अब्बास शहीद थियो सॾु कयई भाउ हुसैन हाणे पहुचियो हाणे मुंहिंजे मथां अचे वारसी करे ओ मुसलमान भाइरो हज़रत हुसैन वटि एतिरा माण्हू न हुआ हलो हली भाउ खणाए अचो अदा दुख में आहे असांखे त दुख थींदो पोइ हुननि त पंहिंजूं मंज़िलूं माणी मुसलमान भाउ जीअरे माण्हू अॻे खणंदो बीमार हूंदो उनजो खणण बि तरह पर जेको गुज़ारे वञे उनखे अकेलो माण्हू छो त उनजो जिस्म बेजान थींदो वञे वज़न थींदो वञे भला जे खणंदो त वेही अवल उन जूं बाहूं खणी कुल्हनि ते रखंदो पर जेॾी महिल पंहिंजे भाउ अब्बास ॾे हुसैन हुयो ॾिसी थो चवे अदा बाज़ू मुझल ते हथ विझी खड़ा ओ मुंहिंजा सुना 56 साल जी उमिरि जो हुसैन हुयो पंहिंजो भाउ कीअं खणी आयो उहो थो ॼाणे अरे उन शहीद भाउ खे खणी अचे जेॾी महिल ख़ीमनि ते ॿाहिरि सुम्हारियई कई बीबी आई न चयो ओ हुसैन पोइ सुम्हारी जे अवल नई रीली कढी अचा नई चादर विछाया अरे वो दबर देसी निकता होया अरे दपर दाके हयूं रिलियूं या चादरूं रोल कयूं मुंहिंजा सोना करबला जी रेत ते अब्बास सुम्हारे इहे ई वरी करबला जे मैदान ते ॿिया पंहिंजा साथी बि शहीद पिया थियनि से जॾहिं जेको बि साथी शहीद पियो थिए अकेलो हुसैन घोड़ो डोड़ाए हाणे मुंहिंजो कासिम कुसी वियो वञी खणी अचा हेॾो घोड़े ते वञे उते घोड़े ते लही ज़मीन ते वेह पंहिंजे शहीदनि खे कुलाजे मुंहिंजा सोना जेको मिस्री चुबो अच्छे कलर जो बादल हुईसे अरे सुबह को वठी शाम ताईं पंहिंजे जानवर जो लाश अकेले ढोया इहो मिस्री चुबो करबला जी मिट्टी ऐं शहीदनि जे खून में रंगीन थी जेॾी महिल जवान पुट 18 साल जो अली अकबर कुठो
जमीन ते आयो सदक़ीस मुझा बाबा पांच मुअत मता है जालिम मुझे मतो घोड़ा दौड़ाए मुझा बाबा देर न करे हजरत हुसैन घोड़ो दौड़ायो ओ मुसलमान हो पंहिंजी सवारी दौड़ाई हजरत हुसैन जो त सवारी में भी इख्तिलाफ आ किन किताबन लिखो आ त घोड़ा न हुयन उठ हुयन अर अक्सर करे अरबन वट उठ हूंदा जंगल में भी मतलब हुसैन पंहिंजी सवारी दौड़ाई उते जेड़ी मिले मैदान ते लथो हजरत अली अकबर जे अखिन में खून पइजी वियो पंहिंजी चादर मुबारक ने पलान सां पंहिंजे बच्चे जो खून साफ पियो करे ऐं सॾ करे पियो चवेसि अकबर पुट हिकु दफ़ो त निहार अखियूं त खोल रुगी हिकु दफ़ो त बाबो हुसैन चई त सॾ करे ओ मुसलमान भाइरो सुनो अकबर दुनिया ज़ाहिर छॾी हज़रत इमाम हुसैन पंहिंजो बच्चो खयो हो जवान 18 साल जो वही असां पुटु हुयो हे 56 साल जो कुराड़ो उन्यारो भी थकल भी सॼो ॾींहुं चवाननि जा लाश बि धोई पंहिंजो पुटु खयूं पियो वञे अरे पुट जा पेर मुबारक ज़मीन ते रण बाबा हलल खीमन जे ॿाहिरों जेॾी महिल हुसैन पढ़ंदो 56 साल की उम्र जो दाढ़ी मुबारक में कुछ अच्छा हुयसि उन्हनि खे मेहंदी लॻल हुयसि पर हिकु किताब जे अंदरि मूं पढ़ियो आहे पंहिंजे बच्चे खे जेॾी महिल हुसैन हिन करबला जे मैदान वारी टुकरी खणी हलियो खीमन जे भरिसां जेॾी महिल पहुतो त हुसैन जी अहिड़ो त हुसैन खे धक लॻो धचको आयो अहिड़ो त दिलि ते ॾुख पहुतुसि जो हुसैन जी सॼी दाढ़ी मुबारक सफ़ेद थी वई इमाम हुसैन आली मकाम जी मुकम्मल सवारी मुबारक सफ़ेद भेनर बीठियूं सोने इमाम अली अकबर जो पर उन्हनि ईअं न चयो त बाबा पोइ सुमार जांसि अवल असां चादरूं विछायूं न बाबा जाते असांजो चाचो अब्बास सुतल आहे चादर हुजे हा त पंहिंजे चाचे खे बि विछाए बाबा चादर हुजे हा त असांजे चाचे हसन जो फर्ज़ंद जवान कासिम कुठो उहो बि असांजो पंहिंजे घर जो भाती हुयो असां हुनखे बि चादर विछाए ॾियूं हा बाबा इन ई करबला जी रेत ते इन असांजे भाउ अकबर खे संभाल मुसलमान भाइरो ये सब तकलीफ़ूं ये सब जेके मुसीबतूं हुयूं ये सब जो सब दीन खे बचाइण जे लाइ ऐं दीन ते हलण जे लाइ दीन खे ज़िंदा रखण जे लाइ ऐं तमां असां सभिनी मुसलमाननि खे सबक़ ऐं हिदायत ॾियण जे लाइ असां त नमाज़ पढ़ण लाइ तयार न आहियूं असां त मस्जिद में हलण जे लाइ तयार न आहियूं असां त आज़ान चवण जे लाइ तयार न आहियूं असां त दाढ़ी रखण जे लाइ तयार न आहियूं असां त पटके पाइण जे लाइ तयार न आहियूं असां त दीन जे मथां कुसण लाइ तयार न आहियूं यार इन बचार तेगियूं लंगर जूं लाहे बचार ॾिहाड़ा रोई बचार सबीलूं हलाए बचार वाइज़ मूं वांगुरु करे असां हुसैन जे खून जे हिकिड़े कतरे जो बि कर्ज़ नथा लाहे सघूं पर यार जे अॼु बि रसूलुल्लाह जे दीन ते अमल करे ऐं तूं सिर तरीअ ते रखे ऐं हिन मैदान ते निकिरी पवंदे त हुसैन जो रूह अॼु बि करबला जी हुन सरज़मीन तां उथी बीही बि चवंदी मरहबा मुंहिंजे नाने जे दीन ते हाणे सही आयो आहे हाणे तूं हुसैनी आहे हिन दुनिया ते बि हुसैनी आहे क़यामत में बि हुसैनी आहे तूं हिन दुनिया ते मुंहिंजे नाने जे दीन जे लाइ कुर्बानी ॾेई ॾेखार क़यामत में मां हुसैन पंहिंजे इन करबला जे साथियुनि सां गॾाए करे जन्नत में वठी हलंदुमि।